मत मारो दाई, मैं मर जाऊंगा अपने भाई की तरह। अरे तो मर जाओ ना साला, हम क्या करे, आतंकवादी हो तुम। अरे जब जब तुम्हारा मुल्क साला हमका हिस्सा मांगेगा ना, तब तब तुम लोगों की लाश के साला टुकड़े टुकड़े करके भेज देंगे। नहीं ताई, हमारा मुल्क ऐसा नहीं है, ना ही मेरे साथ दहशत करता हूँ। हम लोग बचे रहे, हम अपने पेट के खातिर समंदर में आता है, समुद्र में आता है, नहीं मछली पकड़ने आते हैं, आतंकवादी नहीं है। अरे हम तुम्हारा ये पेट है ना साला काट देंगे। खुदा की बात है, मुझे नहीं मारो, मैं गरीब बचे रहा हूँ ताई, मैं अल्लाह वाला आदमी हूँ, मुझको नहीं मारो, अल्लाह भी नाराज। अरे खामोश साला वाला साला, हम का शिकार है तू। अरे साला तुम आतंकवादी हो, आतंकवादी हो तुम। मैं गाँव जाऊंगा माँ के पास, बाबा मेरा चार खुदा का समंदर के रास्ते से हमारा मुल्क में हमला। असल मूंखे अलाए त केॾां खणी विया, किथे हू असल मूंखे मारींदा रोजनि ऐं अरब वांगुरु या अल्लाह साईं तो असल मुंहिंजी ज़िंदगी जो ख़ैरु कजाए। दरिया दादुला, हाँ लतीफ़ सच चयो है, सच चयो लतीफ़ त दहशत दम दरिया में जिते हैबत होला जो विरजी वीरन विच में काॾे पियो कचो, साहड़ जाम सचो छाणी थी त बसीर। दहशत दम दरिया में जिते कड़को कुन करे, तोड़ी ताकुन विच में पथा वीर बरे। आओ साहड़ मुंहिंजा सुपरी फिरता पेर भरे, हाजी हथ धरे इन ऊने मां उकारी। दहशत दम दरिया में जिते सिटाणा संसार, बेहद बाबू पर में है बदनाक हजार। काका जुमन, निंगरी जी का ख़बर पई? देखो अवां रईस ॾांहुं बि त विया हुआ न? हाँ वया त हुआसीं, पर अञा ताईं कोई जवाब नाहे मिलियो। आउं त चवां तो रईस जे माण्हुनि मां ई इहो कमु कंहिं कयो आहे। जे रईस न सचो थिए, निंगरी हिकिड़े कलाक में हिते पहुची वेंदी। जेको माण्हू दरिया जो मालिक थियो वेठो आहे, हिते जो माल होॾां, होॾां जो माल हिते, अरबनि जा कारोबार करे वेठो आहे। भला उन माण्हू खां का ॻाल्हि लिकी सघे थी? न, कॾहिं बि न। हीउ माण्हू चाहे न त मुंहिंजी असलम खे बि आज़ादु कराए सघे थो, पर असांजे ग़रीबनि जे बचनि जो कहका उन्हनि खे कीअं पवंदो? पर ग़रीबनि जी तकलीफ़ उन्हनि खे नज़र कीअं थिए थी? भला ॿिए के माण्हू खे चयो अथव या न? कंहिंखे चऊं? रईस ज़मीर आहे, सो पियो आहे जेल में। उहो वीचारो अञा बि माण्हुनि जा कुझु कमु कंदो हो। बाक़ी ॿिया त सभु आहिनि वाटड़ू। दरिया जे सभिनी माण्हुनि खे चयो आहे, कंहिंखे बि खुण पए त असांखे दड़त जी ॿुधाईंदा। काका जुमन, मलूक किथे आहे? मलूक ॿेड़ो काए दरिया में लही वियो आहे। अकेलो आहे या ॿियो को गॾु अथसि? अकेलो वियो आहे, कंहिंखे ॿुधाए बि कोन। न त को छोकिरो गॾु मोकिलियूं सां,
पर दरिया जे अंदरि हू अलाए किथे ऐं कहिड़े हाल में। मलूक बि इहा ग़लती कई आहे, अकेलो उनखे ईअं दरिया में न वञणो हुयो। बसि हू बि वीचारो कुझा करे, घर में नौजवान भेण अथसि, गैरती ऐं मांझी मुड़ुसनि खे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक पंहिंजी इज़तुनि ऐं लॼुनि जो ख़्यालु हूंदो आहे। शाल मौला मलूक खे कामयाबु करे। खैरू जी न्याणी असां सभिनि ॻोठ वारनि जी इज़त ऐं लॼ आहे। जुमन, उन मामले में जेकॾहिं पैसे जी ज़रूरत आहे त मां हाज़िर आहियां। पाण सभई हिक ॿिए जो सहारो आहियूं। बसि रब साईं ख़ैरु करे। जेकॾहिं न का अहिड़ी ज़रूरत पई, तूं असां खां परे न आहीं। नसीबा, तो छा सम्झो त मूंखे तरणु नथो अचे? मूंखे जेकॾहिं दरिया में घोड़ो हलाइण अचे थो त तरण बि अचे थो। तू मूंखे छॾी कोन पियो, आऊं तुंहिंजे अॻियां हथ पई ॿधियां। मूंखे जितां खयो अथई उते छॾे अच। न नसीबा, न न, मूं सिर्फ़ तुंहिंजे लाइ, सिर्फ़ तुंहिंजे लाइ रईस मतारे खान सां बग़ावत कई आहे। मूं हुन सां दुश्मनी कई आहे, हुन जा करोड़नि जा कारोबार तबाह करे छॾिया, सिर्फ़ तुंहिंजे लाइ, सिर्फ़ तुंहिंजे लाइ नसीबा। हाणे ईअं आऊं तोखे कीअं छॾियां? हाँ गोला, असां दरिया जा ॾुखायल माण्हू आहियूं। असांजे धकनि ते वधीक पट न कर। तोखे इब्राहिम शाह वाड़ी वारे जी कसम, तूं मूं मां हथ कढ ऐं मूंखे आज़ाद करे छॾ। न न न, आऊं तोखे कीअं छॾे सघंदसि? मूं रईस जे करोड़नि जे कारोबार सां तोखे तरियो आहे। हुन सॼे कारोबार खां तूं मथे आहीं। मूं सभु कुझु फिटो करे छॾियो तो काण, पर हाणे आऊं तो मां हथ कीअं कढंदसि नसीबा? को कुञा लाइ तूं मूं में कुञा ॾिठो आहे? नसीबा, तूं मूं लाइ सावणी वारो दरिया आहीं, मूं लाइ ज़मीन, मूं लाइ आसमान आहीं। तूं ही मुंहिंजो प्यार आहीं, तूं ही मुंहिंजो सभु कुझु आहीं नसीबा, तूं ही मुंहिंजो सभु कुझु आहीं। आऊं तुंहिंजो प्यार कीन आहियां, आऊं तुंहिंजी कुझु बि कीन आहियां। आऊं पंहिंजा ॿारनि जी लॼ ऐं इज़त आहियां। आऊं पंहिंजे असलम जी मंग आहियां। ऐं हू जॾहिं बि इंडिया जी जेल मां आज़ाद थींदो, हू मूंसां अची निकाह कंदो। असलम, असलम, वो इंडिया जी जेल में सड़ी खपी खाक थी वियो हूंदो। वो पंहिंजो अजायो जोबन थी ॻारी। असलम ज़िंदा आहे ऐं हाणे हुतां जल्दी अची ते वापसि पहुचंदो, या ओचितो हिन पाणीअ मां निकिरी तोखे गुगो ॾेई मूंखे त छॾाए वेंदो। असलम, असलम, जल्दी अच, मूंखे न ज़ालिम मां छॾाए। असलम, असलम तू ठीक तो है ना? असलम, न यार, जिस्म में ॾाढो सूर आहे। तू मूंखे पाणी ढुक पिया। वीरू, मूंखे एतिरो कुझाल मारींदा आहिनि। अलाए को ये माण्हू ज़ालिम आहिनि। हिनखे ग़रीबनि खे मारण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। वीरू, मूंखे चवनि था तूं असांखे कश्मीर खसण वारो आतंकवादी आहीं, ऐं चवनि था तूं असांजे मुल्क ते हमलो करण वारो आहीं। पर वीरू, तोखे ख़बर आहे न, आऊं हिकु भला आहियां। पेट जी बुख ऐं मच्छी जे शिकार लाइ मुंहिंजो साह दरिया में फाथो पियो आहे। असलम, ही ज़ालिम माण्हू दरिया खे तलवार सां वढण ऐं कुंडीअ सां फासाइण चाहिनि था। उन करे असीं मलाह माण्हू उन्हनि खे मच्छियूं ऐं ॿिया शिकार लॻंदा आहियूं।
दरिया बादशाह तू हिन ते विड़ी कोन थो। पोइ साल दरिया हिननि ते ॾमिरियो हो ऐं वॾो तूफ़ान उथियो। सभई होड़ा लुड़े छॾियई। काफ़ी पुलिस वारा बि लुड़ी विया। आऊं चवां थो दरिया कावड़ जी हित अचे ऐं हिन जेल जूं दीवारूं ढाहे छॾे, हिननि खे ॿोड़े छॾे ऐं हिते रुगो पाणी पाणी हुजे। असां ॿई हुन पाणी में तेरंदा पंहिंजे ॻोठ हलिया वञूं। अलाह वटि देरि आहे अंधेर कोन्हे। अलाह सां हिकु न हिकु ॾींहुं ईअं ई कंदो। पाण तरंदा हली पंहिंजे ॻोठ पहुचंदासीं। रईस दरिया अंदरि ऐं ॿाहिरि जॻह जॻह ॻोल्हे खे ॻोल्हियो अथमि, पर हुनजो पतो ई कोन्हे। कमदार गोलो को मांगर कीने पानी में डुबी हणी वियो हुजे, वो ज़रूर दरिया अंदरि किथे न किथे मौजूद हूंदो। मुतर हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। साईं हाणे मूंखे पक थी आहे त भॻो ॾोही कीने सॼी हरामपाई ॻोल्हे जी आहे। ॻोल्हे खे न जेकॾहिं हाणे को ॻोल्हे लहंदो त उहो भॻो ई आहे। बगे खे ॻोल्हे जे हर ठिकाणे ठिकाणे जी ख़बर आहे। ओए बगे खे बि पाण सां कोठे वञ। साईं पाण बगे खे त ठाहूकी मार ॾिनी आहे, हाणे हू पाण सां सचो की न थींदो। कोई छा त करियूं? साईं हाणे बगे खे आज़ादु करे ऐं उन जे मथां तव्हां पंहिंजे शफ़क़त जो हथु रखो। ॻोल्हे जे वञण खां पोइ त हूअं ई हाणे सॼो कमु ई रुलियो पियो आहे। साईं हाणे माल किनो पियो थिए, तव्हां सभु कुझु बगे जे हवाले करे ऐं ॻोल्हे ख़िलाफ़ु हुशी ॾेई छॾियो। बगो पाणी हिन खे ॻोल्हे ऐं घियले खणी ईंदुसि। अंदरि ॻाल्हि त वाह जी थो, पर इहो बगो पंहिंजी ॻाल्हि ते एतबार कंदो? साईं को की न कंदो। पाण बगे खे घुराए कुझु खाराए पीआरे सभु कुझु बगे जे हवाले करे छॾींदासीं ऐं पंहिंजे ग़लती जी माफ़ी बि वठंदासीं। कमदार तूं ठीकु थो चईं। हिन बगे खे मुतमइन करे मूं वटि वठी अचे, आउं समूरी ॻाल्हि सम्झाए छॾींदोमांसि। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। चाचा मूंखे कुझु ॾींहं थिया आहिनि, मां हिते ॿीहर बदिली थी आई आहियां। हितां जे माण्हुनि जी ऐं उन्हनि जे हालातुनि जी मूंखे चङी तरह ख़बर आहे। भाउ जी हाणे त मुल्क दरिया ते ज़ुल्म वधंदा था वञनि, असांजे तड़नि ते कब्ज़ा थींदा था वञनि ऐं असांजी हा मूंखे ख़बर आहे। ख़ैर मोहम्मद जी धीउ नसीबा खे कुझु लोफर माण्हू खणी विया आहिनि। तव्हां उन लोफर माण्हुनि खे हितां भॼायो छो नथा? जी कीअं भॼायूं? जेके अहिड़ा धंधा कनि था उन्हनि खे ॾाढनि माण्हुनि जा हथ आहिनि। चओ त पोइ मांगर वांगुरु वात फाड़ी ॾंद था ॾेखारियूं, पोइ असीं ग़रीब माण्हू चुप करे वेही था रहूं। चाचा चुप कोई कोन्हे। इन खां अॻ में जानिब अगवा थियो, वरी नसीबा खजी वई, हाणे वरी कंहिंजो वारो ईंदो। चाचा का ख़बर न आहे। ऐं ईअं ई चाचा ही दरिया निधण को थी वेंदो, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे। दरिया खे टुकींदा वढींदा ऐं पंहिंजे पेट में विझंदा। असीं कुॾा कयूं धीअ? जानिब कुझु चयो ऐं लिखियो त उनखे अगवा कराए छॾियऊं। उनजो अॼु ताईं न को अतो न को पतो। उन खां पोइ हीअ निजरी बि खजी वई। सच पुछी त मूंखे तुंहिंजो बि ॾाढो उल्को थींदो आहे। महिरबानी करे तूं दरिया ते ईअं अकेली न विझी कर। चाचा टिगी त मूंखे बि थींदो आहे, पर मां गुम थियण जा पेरा खणण लाइ निकिती आहियां। मूंखे जानिब खे ॻोल्हणो आहे ऐं नसीबा जी कहाणी लिखणी आहे। आउं नौकरीअ जी आड़ में हिकु अहिड़ो कमु करणु चाहियां थी जंहिंसां ही दरिया सुकून जो साह खणी सघे ऐं तव्हां खिली मुरकी सघो। अलाह तोखे हिम्मत ॾींदो, पर हिते ईंदे ईंदे पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखिजे। काका तूं बेफ़िक्र थी वञ। आऊं हिकु अकेलो अकेलो झंगई दड़नि में छो रुली रहियो आहियां?
मां पंहिंजे ॻोठे पंहिंजे घर छो नथो वञा? छा मुंहिंजे अंदर में कोई ख़ौफ़ आहे त ॿीहर रईस मतारे ख़ान जा माण्हू मूंखे अगवा करे वञी साॻी जाइ ते रखंदा या मूंखे मारे छॾींदा? न न, मूंखे को बि ख़ौफ़ कोन्हे को। जंहिंखे ख़ौफ़ थींदो आहे उहो सच जी जंग विड़ी नाहे सघंदो। मूंखे हक़ ऐं सच जी जंग विड़णी आहे। मूंखे पंहिंजी धरती ऐं दरिया लाइ साह ॾियणो आहे। मूंखे वापसि वञणो आहे। मूंखे पंहिंजी ॻोठ, पंहिंजे तड़ ऐं पंहिंजे माण्हुनि में मूंखे को बि ख़ौफ़ कोन्हे। हा, मूंखे को बि ख़ौफ़ कोन्हे, को बि ख़ौफ़ कोन्हे। हर प्रोजेक्ट में मेगा करप्शन जो केस हेड ऑफिस जे नोटिस में लगे तो त उन्हनि ताईं समूरा सबूत पहुची चुका है। मुंहिंजे खिलाफ़ अहिड़ो कमु केरु कंदो? किथे रोशना हितां खां वञण खां पोइ पर समूरो रिकॉर्ड हिते मौजूदु आहे। रोशना में फोन कौन थी खणे? बगा गलत फहमी में जेको तोसां हाशर कयोसीं उनजी तोखां माफ़ी था वठूं। अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं। साईं, इहो तव्हां पक सां चओ था? हाड़े बाबा, रुगो इहो ई न पर कारखाने समेत जो सॼो कारोबार तोखे ई संभालणो आहे। ये कमदार ये न? पर साईं हू गोलो। अरे बाबा, गोले खे हाणे गोली हुन असां धोखो कयो आहे। पहिरियां कारोबार सेट करे वठूं, पोइ ॾिसजां तिन गोले सां मां कहिड़ो असर थो कयां। साईं, मूंखे बि त गोले ई फासायो। बाक़ी मूं तव्हां खां धोखो करण जो कॾहिं सोचियो बि न आहे। बगा हाणे ॿियूं ॻाल्हियूं सभु छुटियूं, पर तूं कारखाने वारो कारोबार ऐं दरिया वारो कारोबार संभाले वेंदे न? कमदार, छो न? मूंखे सॼी ख़बर आहे किथां माल अचे थो, किथां वञे थो। सिर्फ़ु तव्हांजो हुकुम हूंदो रहेसि। बाक़ी हिकु आड़ी बि तव्हांजे हुकुम खां सवाइ दरिया में उॾामी कोन सघंदी रहेसि। ऐं हा, तूं इहो यादि रख, तूं गोले जो ऐं गोलो तुंहिंजो दुश्मन आहे। कंहिं बि तरीक़े सां गोले खे ॻोल्हे रक्षन में वेड़े अची रईस जे हवाले कर। कमदार, आऊं गोले खे कतई बख़्श कोन कंदुसि। पर इहा बांह वारी ॻाल्हि कहिड़ी आहे? खैरू जी छोरी खे खणी दरिया में गुम थी वियो आहे ऐं उन छोरी जे करे ई हुन रईस जो सभु कुझु छॾे रईस सां फेर विधो आहे ऐं हाणे पाण खे गोले सां करे ॾेखारणी आहे। अवां छुटा आहियो। गोलो मुंहिंजो बि दुश्मन आहे। आऊं हुन खां पलांद वठण जे लाइ सोचे वेठो आहियां। रेस, अवां मुंहिंजा हथ मज़बूत करे छॾिया आहिनि। हाणे इहो गोलो न बचंदो, न बचंदो। बगा अचे, ई कारखाने जी चाबियूं अथई। वञी कारखाने जो कमु संभाल। ऐं हा, अॼु तड़ ते माल लहंदी, उनजो बि ख़्यालु कजांइ। ठीकु आहे साईं, अवां बेफ़िक्र थी वञो। कमदार, तूं बगे खे कारखाने ते छॾिया। तूं मूंखे हिते कुॼा लाइ वठी आयो आहीं? हथ सेकण लाइ। घोड़े में कोयला ऐं काठियूं ख़तम थी वई, इन लाइ हिते आया आहियूं। घोड़ो उते बीठो आहे, ॾाढो सीउ पिए लॻो। तूं बची हथ सेक न। हलिया। मूंखे सीउ की नथो लॻे। मुंहिंजे अंदर में बाहि जा मच ॿरी रहिया आहिनि ऐं आऊं ॾुखी ऐं सड़ी रही आहियां। इहा बाहि तुंहिंजे जिस्म जो सीउ कोन लाहींदी। अच्छा, हथ सेक। नको, तूं मुंहिंजा इहे हथ खोल त आऊं हिन ऊंदाहि में रड़जी राही थी वञा। इहे झंग ऐं बूटा लताड़े असुर जो आऊं वञी पंहिंजे घर पहुचां। तुंहिंजे ॻोठ ऐं तड़ खां पाण घणो परे निकिरी आया। हिते तोखे पासे जी बि ख़बर कोन पवंदी। तोखे मूं ते रहम कोन थो अचे। इश्क में कुजा जो रहम न, तोखे मूंसे इश्क कोन्हे।
इश्क में त अंदर जा घर साफ़ थी वेंदा आहिनि, पर तुंहिंजो त मन मेरो थी वियो आहे ऐं तुंहिंजूं ही अखियूं अंधियूं थी वियूं आहिनि गोला। जिन अखियुनि सां तोखे रईस ॾिठो न, वो तोखे तलूर जी ॿोटी वांगुरु चॿाड़े वञे, पर जंहिं अख सां मूं तोखे ॾिठो आहे उहो सिर्फ़ु तोखे पंहिंजो करणु थी चाहे। नसीबा तूं खाली राज़ी थी, बसि तुंहिंजा हथ खोले छॾींदसि ऐं तोखे हिन समूरे दरिया जी राणी बनाईंदसि। आऊं अॻे दरिया जी राणी आहियां ऐं दरिया मुंहिंजो सभु कुझु आहे। असां माण्हू दरिया खे ॾिसी साह खणंदा आहियूं, खिलंदा आहियूं, मुरकंदा आहियूं, पर अलाए को अवा माण्हुनि हिते अची जबर ऐं ज़ुल्म पखेड़ियो आहे। नसीबा तोखे ख़बर न आहे त मूं तोखे वॾे हिकु जबर खां बचायो ऐं हाणे तूं ॻोल्हे जो इश्क आहे, सिर्फ़ु ॻोल्हे जो, बसि तूं मुंहिंजो प्यारु आहीं ऐं आउं तोखे पंहिंजी कुआर ॾिसण थो चाहियां। तुंहिंजूं ही ॻाल्हियूं दरिया ॿुधे पियो ऐं दरिया खे बि ख़बर आहे त आउं असलम जी मंग आहियां ऐं दरिया ईअं थियणु कोन ॾींदो, ऐं जे तूं घणी ज़िद कई त इहो ई दरिया तोखे पोड़े मारींदो। अहिड़ा लफ़्ज़ मुंहुं मां न कढी थी कर नसीबा, तुंहिंजा इहे लफ़्ज़ न मूंखे खंजर थी था लॻनि। सुरी थोरो वेझो त सीउ घणो थी वियो आहे, हथ सेक। सियाणी, डॉक्टर सुयूं हणी वियो आहे, हाणे कुझु बुखार धको थियो आहे। उथी वियो त आउं तुंहिंजे लाइ 2-3 ग्राम मानीअ जा खणी अचां। मुंहिंजे लाइ मानी न खणी आ, कें पचाई आहे मानी? मूं त मानी पचाई आहे, ॿियो केरु पचाईंदो? 2-3 ग्राम खाओ त का जिस्म में सघ अचे त ईअं खट ते पई रहंदी। कीअं खा मानी? नथी वणे मानी, मुंहिंजी नसीबा खे मानी नसीब थींदी अलाए न, अलाए हू किथे हूंदी। पुट मलूक जी बि ख़बर कोन्हे, अलाए कीअं दरिया सां जहिड़ींदो हूंदो, उते खाईंदो पीअंदो बि हूंदो अलाए न। मलूक मर्द माण्हू आहे, हेॾां होॾां करे पेट खे गभे खां ख़ाली की न रखंदो। बसि अलाह करे दरिया मां निगरीअ खे वठी पाण सोभारो थी अचे। मलूक जा पी, तूं कीअं बि करे मुंहिंजी न्याणीअ खे ॻोल्हे हिते घर वठी अचे, न त आउं न सवा मरी वेंदसि। तूं परेशान न थी, मलूक दरिया में आहे, असां हेॾां होॾां ॻोल्हा करे छोकिरीअ खे लही विझंदासीं। रब साईं कंदो पंहिंजी छोकिरी जल्दी घर अची वेंदी। किथे हू ज़ालिम मुंहिंजी निंगरीअ जी इज़त खे पत हर कंहिंजी अलाह ई रखंदो आहे। दरिया पीर इब्राहिम शाह वाड़ी वारे जे मुहाबे अलाह पंहिंजी निगरी हिते ई आणींदो, पाण ग़रीबनि जी लज रखंदो। सियाणी, तूं माउ आहीं, दुआ कर। या अल्लाह, तूं मिस्कीन ऐं ग़रीब न्याणीअ जी इज़त बचाए जाए। दरिया बि तुंहिंजो त असीं बि तुंहिंजा, पर जेके हू ज़ालिमनि न उहे तुंहिंजा न दरिया जा। तूं ई हाणे उन्हनि ज़ालिमनि जा बेड़ा गर्क कर, वरी तूं असांजे न तड़ ते सुकून ऐं शांतीअ जा मेला मचाए। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।